उठ बांध कमर ए मुस्लिम, उठ बांध कमर ए मुस्लिम, तू शमशीर और सना लेकर फिर मर्द मुजाहिद बन। तू सीने में कुरान लेकर तागूत से तू टकरा जा, फिर अज़्म जवां लेकर मैदान का तू गाजी बन, फिर नुसरत यज़दा बनकर। हाणे असां दावत खिताब ॾियूं था हिकु अहिड़ी शख्सियत के जंहिं जमियत तलबा इस्लाम के प्लेटफॉर्म ता पूरे पाकिस्तान में कराची का वठी करे नारायण कागान के चोटिन ताईं शागिर्द जिदोजहद के जरिए तुलबा तंजीम के गड करे लखन के तइदाद में तुलबा तंजीम के मुत्तफिक मुत्तहिद ऐं मुतहर्रिक बनायो ऐं तंजीम अंसारुल इस्लाम के सालारानी रज़ाकारन के लखन के तइदाद में मुनज़िम करे। किरोड़हा जमियत उलमा इस्लाम के उन 7 साला तारू जुब्बा में थींदड़ 150 साला कॉन्फ्रेंस के अंदर सिक्योरिटी जा बेहतरीन इंतजाम संभालिया। तो दावत खिताब ॾियूं पिया जमियत उलमा इस्लाम जे मरकजी सालार मोहतरम इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब के पाण चल ऐं खिताब करण फरमाइन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अना लका ज़िक्रक। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इज़्ज़त माब सदर कॉन्फ्रेंस जनाब अलहाज इमदादुल्लाह साहब, मेहमानान गिरामी हाफिज अबू बकर, जनाब जाम धनी बख्श साहब, इज़हारुल हक़ सिद्दीकी, उन खां अलावा स्टेज ते वेठल जमियत उलमा इस्लाम जा सूबाई रहनुमा जनाब कारी कामरान साहब, हाफिज मोहम्मद आज़म जहांगीरी ऐं ॿिया उलमा इकराम। हकीकत इहा है तो अज जी हीअ हमद व नात कॉन्फ्रेंस में असां मुक़र्रर घट पर हीअ कॉन्फ्रेंस इन नात ख़ानन के ही सोहे थी तो उहे हमद ऐं नात सां असांजे हिन मजलिस के रौनक बख्शिन। हज़रात मुखां अॻ में बैनुल मज़ाहिब अमन कमेटी के सरबराह जे अॻियां मुखातिब थियो। मुंहिंजो जमहूरी हक़ है तो आउं उन जे ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ रखां या इत्तिफ़ाक़ रखां, भले उहे एक्शन प्लान सां इत्तिफ़ाक़ रखनि, पर मूंखे खोड़ सारा उन गवर्नमेंट जे एक्शन प्लान ते तहफ़ुज़ात आहिनि। भले वो रद्दुल फ़साद जे नाले सां पंहिंजी कौम जी ऑपरेशन कनि ऐं हू उन सां इत्तिफ़ाक़ करे, पर मुंहिंजा खोड़ सारा उन ते तहफ़ुज़ात आहिनि। हज़रात इहो भी ज़रूरी ना है तो आउं उन जी हर ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ रखां, पर आउं यकीनन पंहिंजी पाक फ़ौज जे हिन मरहले में उन्हनि सां गॾु कुल्हे में कुल्हे मिलाइण जे लाइ तयारु आहियां। मुअज़्ज़िज़ साथियो, यकीनन आउं जॾहिं ॻाल्हाईंदुसि त अव्हां जे ज़हननि जे मथां मुंहिंजूं ॻाल्हियूं वञी सघनि थियूं पयूं। मैं भी मुमकिन है तो कारी कामरान साहब जॾहिं मुखातिब थिए तो उन जूं ॻाल्हियूं अव्हां जे ज़हन जे अंदरि वेहनि, पर हक़ीक़त इहा है तो जॾहिं अलहाज इमदादुल्लाह फुलपोटे जा गज़ल अव्हां जे अॻियां ईंदा ऐं हमद ऐं नात जूं उहे गूंजारियूं अव्हां जे अॻियां ईंदियूं तो उहे न अव्हां जे दिमाग़ जे मथां न अव्हां जे दिमाग़ जे अंदरि को असर कंदा, बल्कि मूंखे यकीन है तो उहे अव्हां जे दिलनि में वेहंदा। हज़रात यकीनन अल्लाह तबारक व तआला जे हिन कलाम पाक जी शुरुआत भी पंहिंजी तारीफ़ खां थिए थी ऐं रब्बुल आलमीन इन कुरान जो आगाज़ ही पंहिंजी तारीफ़ खां करे थो पियो ऐं पैगंबर जी मजलिस है। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेहरा ऐं मेंबर ते वेठा आहिनि। हज़रत आसान के हुकुम थे तो पयो तो उथ ऐं उथी करे अल्लाह जी तारीफ़ सां गॾोगॾु हुज़ूर जी तारीफ़ कर ऐं उहे तारीफ़ कनि था। हीअ तहरीक जेका हज़रत आसान शुरू कई हुई, यकीनन उहे पंहिंजा मराहिल हर मोड़ ते मुकम्मल पे कंदी आई
लेकिन ख़ुसूसी तौर ते जॾहिं क़ौम जे अंदरि ॾुखिया हालात आया या सरहदूं ग़ैर महफ़ूज़ रहियूं त शोरा किराम बि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं उन फ़ौज जे अंदरि उन मुजाहिदनि जे अंदरि इतिसाह पैदा कयो, नई ज़िंदगी पैदा कई। इन्हनि शाइरनि जी तवसुस सां हारायल जंगियूं बि खटी हुयूं। मुअज़्ज़िज़ हज़रात, यकीनन हिन जमात जे अंदरि हिन मुल्क जे अंदरि बि ॾुखिया ॾींहं आया, कड़वा ॾींहं आया, लेकिन असांजे शोरा हज़रात जिन जमात जे मजलिसनि जे अंदरि असांजे ॾुख ऐं ॾोलापन ऐं असांजे सूरनि खे साम्हूं रखे करे जेके गज़ल पढ़िया, जेके हमदो नातूं पढ़ियूं, उन सां जमात खे नयूं ज़िंदगियूं मिलियूं आहिनि। अज़ीज़ान गिरामी, अव्हांखे मालूम हूंदो त अॼु यकीनन मुल्क जी हालात बि इंतिहाई ॾुखी आहे ऐं इन ॾुखी हालात खां अॻु में असां बि कर्ब वारी सूरत हाल में गुज़रियासीं ऐं उहे ॾींहं बि असांजे लाइ ॾाढा ॾुखिया ॾींहं हूंदा हुया। जॾहिं शुमाली वज़ीरिस्तान जे अंदरि इन ज़रबुल फ़साद जे नाले सां जेका उते जंग छिड़ी वई हुई, उन वक़्त बि मुंहिंजो क़ाइद इमाम इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान फरमाईंदो हुयो त अव्हां पंहिंजी जंग नथा विढ़ो पिया, अव्हां ग़ैरनि जी जंग विढ़ो था पिया। अज़ीज़ान गिरामी, अॼु गवर्नमेंट जा ज़िम्मेदार अहबाब ऐं वुज़रा इहो चवनि था पिया त असां धारियुनि जी जंग विढ़ीसीं ऐं मज़ीद असां जंग धारियुनि जी नथा विढ़ी सघूं पिया। जंग असांखे पंहिंजे वजूद ऐं पंहिंजे वतन जी ऐं पंहिंजे सरहदुनि जी विढ़णी पवंदी। मुंहिंजा मुअज़्ज़िज़ साथियो, मां सलाम पेश कयां पंहिंजी उन क़यादत खे जेका 20 साल अॻु मंझि दरवाज़ो खड़काए करे दुनिया जे ज़मीरनि खे ॿुधाए थी त अमेरिका जेको असांजे मुल्क जे अंदरि घुसी करे आयो आहे, इहो असांजे मुल्क जे हालतुनि खे ऐं असांजी जड़ुनि खे कमज़ोर करे छॾींदो। लेकिन मुल्क जा सियासतदान ऐं हुक्मरान मुंहिंजी क़यादत जे उन्हनि चीखुनि ऐं दाहुनि ॾे कंहिं बि क़िस्म जी तवजह न ॾिनी, लेकिन हालात उन्हनि खे उते वठी करे आया ऐं अॼु उहे ख़ुदि चवनि था पिया। मौलाना फज़लुर रहमान वाहिद पाकिस्तान जो सियासतदान आहे जंहिंजा मेंबर्स असेंबली जे फ्लोर ते जो काल जॾहिं गॾियल जॉइंट इजलास असेंबली जो थियो आहे, जंहिंमें सेनेट जा अराकीन ऐं क़ौमी असेंबली जा अराकीन आहिनि, जनाब चेयरमैन स्पीकर जे साम्हूं जेका पाक फौज जे हक़ में ऐं जेका पंहिंजे सरहदुनि जे लाइ ऐं मुल्क जे हक़ाइक़ जेके पेश कया आहिनि त बतले हुरियत मौलाना अब्दुल गफूर हैदरी पेश कया आहिनि। वरन त बाएं बाज़ू ऐं दाएं बाज़ू जे कुवतुनि कॾहिं कोई अमेरिका जी तारीफ़ पियो करे, को लंडन वारनि जी तारीफ़ पियो करे, लेकिन मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब उन जॉइंट इजलास जे अंदरि वाज़े तौर ते चई छॾियो त ॿुधो, जमीयत उलमा इस्लाम 36 लख पंहिंजी रुकन साज़ी कई आहे। 36 लख रुकन साज़ी जा 36 लख अराकीन पाकिस्तानी फौज जेका कमो बेश 8 लख आहे, लेकिन असां 36 लख फौज पंहिंजी फौज जे पुष्ट ते बीठा आहियूं ऐं जॾहिं बि ज़रूरत पई त इंशाअल्लाह ताला जेको असांखे मुल्क जो बाग़ी सम्झो वेंदो हो, जेको असांखे हिन इदारनि जे लाइ बाग़ी सम्झो वेंदो हुयो, कॾहिं आज़म जहांगीर खे खंबियो वेंदो हुयो, कॾहिं मुफ्ती हबीबुल्लाह खे खंबियो वेंदो हुयो, शाहजला था खंबियो वेंदो उलमा किरामनि खां पुछंदा हुयासीं, चवंदा हुआ त टेररिस्ट ऐं दहशतगर्द मञोसीं त तव्हां आज़म जहांगीर खे छली करे असांखे मोकिले छॾियो, मुफ्ती हबीबुल्लाह जी छानबीन करे तव्हां मोकिले छॾियो, लेकिन मूंखे ॿुधायो त अभिनंदन खे तव्हां कहिड़े बुनियाद ते वापसि करे छॾियो? शाहू ख़ाली जहाज़ खणी करे पाकिस्तान जे हुदूद में आयो हुयो, बैन अल-अक़वामी सरहदुनि खे पार करे लताड़े करे पाकिस्तान जे हथुनि में अचे थो पियो ऐं तव्हां तोहफ़े तौर ते अभिनंदन खे वापसि करे छॾियो था पिया। दुनिया जे इंटरनेशनल ऐं बैन अल-अक़वामी दहशतगर्द खे त वापसि करे छॾियो, पर मुल्क जे शहरनि खे तव्हां खंबे करे नामालूम मक़ामात ते वठी करे तव्हां कहिड़ी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कयो था। लेकिन असां पुराना बाब विसारे छॾियासीं, असां इन्हनि चैप्टरनि खे नथा खोलियूं, फाइल असां क्लोज़ करे छॾियासीं। लेकिन ॿुधो हिन मुल्क जे सरहदुनि जो वारिस, हिन मुल्क जे सरहदुनि जो जेकॾहिं को मुहाफ़िज़ आहे त जमीयत उलमा इस्लाम जो उहो रुकन असेंबली आहे, जंहिं सेनेट जे इजलास में बीह करे चयो त इब्तिदाई मरहले में असां पंहिंजा 10,000 रज़ाकार
फौज जे तरफ़ मोकिलियूं था पिया उन्हनि खे हथियार ॾियो इंशाअल्लाह ताला फ्रंट ते असां विढ़ंदासीं ऐं पोइ मौलाना फज़ल रहमान साहब मुंहिंजे क़ाइद जमियत फरमायो त क़ाइद जमियत फरमायो मरकज़ी सालार 1 लख रज़ाकार जेके तुंहिंजा तयार आहिनि उनखे तूं हर वक़्तु हाई अलर्ट रख उहे रज़ाकार बि असां तयार आहिनि पंहिंजी क़ौम जी पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त इंशाअल्लाह ताला कंदासीं उनमें कंहिं बि क़िस्म जी हिन मुल्क जे मथां आंच अचण न छॾींदासीं लेकिन हिननि हालतुनि में बि जॾहिं मुल्क इंतिहाई कर्ब वारी सूरत हाल में आहे अज़ीज़ान गिरामी हाजी इमदादुल्लाह जी या हाफ़िज़ अबू बकर जी ऐं ॿियनि मुजनात ख़ाननि जी इहा ज़िमेदारी आहे थिए थी पई त हिन कर्ब वारी सूरत हाल में हिन मुल्क जे तमामु माण्हुनि खे अॼु तव्हां इत्साह ॾियो शेखुल हिंद रहमुल्लाह वारो हज़रत मदनी वारो मौलाना आज़ाद वारो मौलाना सिंधी वारो इत्साह ॾियो जॾहिं क़ौम जे अंदर बरतानिया अची वियो घिटीअ जे अंदर अची वियो रत जूं नदियूं वहायई उन वक़्त बि चीखो ऐं नारा जेको आहे सो दिल्लीअ जी जामे मस्जिद में माइक ते बीही करे अबुल कलाम आज़ाद फरमाए थो पियो ॿुधो मुहाजिरो मैं तुम्हें बुधाया तो पायो जिस रास्ते पे तुम जा रहे हो एक वक्त आएगा तुम पाकिस्तान के अंदर बिन बिलाए मेहमान की तरह रहोगे बुधो मौलाना अबुल कलाम आजाद जे उन्हनि हरूफनि खे अॼु सोनेरी हरूफनि में लिखी छॾियो मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी उन तारीख़ खे अॼु सोनेरी अखरनि में लिखी छॾियो जंहिं चयो हुयो बुधो मां अंग्रेज़ जो पाड़ू खोखलियूं करे चुको आहियां अंग्रेज़ वञण वारो अथव मुझे मरण जे 3 सालनि खां पोइ जेकॾहिं अंग्रेज़ न वञे त उबैदुल्लाह सिंधी जे क़बर ते अची करे मलामत कजो अॼु मौलाना फज़ल रहमान जेको सिंधी जो वारिस आहे जेको आज़ाद जो वारिस आहे क़ौम खे इत्साह ॾिए थो पियो त हिन क़ौम खे कॾहिं बि ग़ुलाम करणु बर्दाश्त न कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला मोदी खे उन मुल्क जे अंदरि जेकॾहिं पारा न कयोसीं त मां शेखुल हिंद जो असली बच्चो न आहियां जेकॾहिं असां कश्मीरी अम्मा जो लथल रहो उन जे मथे ते न रखियोसीं त ॿुधी छॾियो मुंहिंजी तारीख़ जो उन वक़्त ताईं अनकम्पलीट अथव ही चैप्टर तॾहिं कंप्लीट थो थिए पियो हिंदुओ ॿुधो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां पियो तारीख़ खे खोले करे पढ़ी करे ॾिसो तुंहिंजे हिंदुस्तान जी आज़ादी जो बाप उन वक़्त ताईं अनकम्पलीट आहे जैसे जो उन हिंदुस्तान जी आज़ादीअ में बादशाही मस्जिद में रत जो जानियो ॾियण जो तस्करो न थिए सूअरनि जे खलनि में पाण खे सिबराए करे ऐं रावी दरिया में न लुढ़ायो वियो हुजे तुंहिंजी बरतानिया जी लाइब्रेरी मूंखे ॿुधाए थी पई त हिंदुस्तान जी आज़ादी उन वक़्त ताईं नामुकमल आहे जेसिताईं जो उलमा जो किरदारु हुन में नथो अचे पियो ॿुधो पीपलाऊ ॿुधो लीगलाऊ ॿुधो कॉम्प्रस्ताऊ तव्हां छा बि फूकू ॾियो लेकिन पाकिस्तान जी आज़ादीअ में हिन जे बुनियादनि में मुंहिंजो उलमा जो खून आहे इंशाअल्लाह ताला सरहदुल ते बि असांजो खून अॼु बि वहे थो पियो ऐं वहंदो ऐं उन वक़्त ताईं जेसिताईं जो मुंहिंजे हिन मुल्क जे अंदरि मुंहिंजे हिन अवाम जी हुकूमत क़ाइमु न थींदी वाह आख़िर दवान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।